बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अवां उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तहां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक 28 पढ़ंदासीं दर्जे 7 मां, जंहिंजो उनवान आहे इतिहाद। तहां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक के पढ़ण जी तरफ़। सबक 28 इतिहाद। जो ॿिए जी चङाई भलाई घुरे थो, भलो ख़ैर ख़ल्क़े खुदाई घुरे थो। चङो ॿियनि जी पिणु चङाई घुरे थो, भलाई सफ़ाई सदाई घुरे थो। रखे जो सभिनि सां हू साहिब सलामत, न ज़हमत ॾिसे का मुसीबत न आफ़त। कंहिं दीन मज़हब जो को शख़्स आहे, अव्हां खे संदसि दीन सां ग़र्ज़ छाहे। न ॾींदा अव्हीं हुन खे नेकी विरहाए, न पवंदो संदसि क़बर में यार काहे। फिटल छो वतो पाण में हिन जहान में, मिलो छो नथा पाण में हिन जहान में। अड़े भाउरो होश ऐं ध्यानु धारियो, जे प्रकार कारा लिङा उन विसारियो। ज़रा मुल्क जी फ़ाइदनि ॾे निहारियो, कढी ग़ैर दिल मां मिली मुठ गुज़ारियो। सुखी थी पवे ॾेह में ख़ल्क़ सारी, वञे ॾर्त निकिरी लहे बेक़रारी। मौलवी अल्लाह बख़्श अॿोझो।